بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، الصلاة والسلام على نبينا محمد وآله. أما بعد، هي تأملات قرآنية 15 हिसो अल्लाह ताला असांखे क़ुरान में जेको बि असां जीअं पहिरियां सियासत कई त ही क़ुरान जो तदब्बुर कयूं, तफ़सीर पढ़ूं, माना सम्झूं त अल्लाह ताला असांखे क़ुरान में छो जिथे किथे चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, जिथे किथे अल्लाह साईं अफ़ला यतदब्बरून अल क़ुरान, अफ़ला यतदब्बरून, जिथे किथे अल्लाह साईं चए थो क़ुरान जो तदब्बुर कयो, क़ुरान खे सम्झो, क़ुरान खे खोले तव्हां पढ़ो ऐं दिलि सां पढ़ो, यकीन सां पढ़ो, उन जी माना सम्झो। त अॼोके हिकिड़ी सूरत नंढड़ी आहे, सभु को पढ़े थो, त पर उन में असां ॾिठो त अजीब ॻाल्हि आहे हिकिड़ी असांखे ज़हन में आई त इहा आहे सूरत तब्बत यदा अबी लहब वतब मा अग़ना अन्हु मालुहु वमा कसब सयस्ला नारन ذات लहब वम्रअतुहु हम्मालतल हतब फी जीदिहा हब्लुम मिन मसद। इहो नबी करीम जो चाचो अबू लहब नबी करीम जी ॾाढी दुश्मनी कई, नबी करीम खे ॾाढियूं तकलीफ़ूं थियूं, नबी करीम जे पोयां लही चुड़ी पियो। त जंहिं ते माण्हुनि खे चवंदो त हीउ कूड़ो आहे, हीउ चरियो आहे, हीउ जादूगर आहे, हर कूड़ हर बुराई नबी करीम खे कोशिशि करण जी हणे पियो। पर ॾिसो हिकिड़ी शइ अजीब मुफ़सिरीन लिखी आहे ऐं मुतदब्बिरीन त हीउ सदाईं माण्हुनि खे चवंदो त मुंहिंजो भाइटो कूड़ो अथव न मञोसि। पर ॾिसो न, जॾहिं इहा सूरत लथी हिन जे तब्बत अबू लहब जे बारे में त यानी अलाह चए थो हिन जे लाइ वेल आहे, हिन जे लाइ हीअं हीअं, यानी अलाह ताला हिन खे तहदीद करे त तोखे दोज़ख में विझंदुसि, तोखे ऐं तुंहिंजे घर वारी ॾे। पर ॾिसो मुफ़सिरीन चयो त अजीब ॻाल्हि आहे, हू त सॼी ज़िंदगी हर कोशिशि कई त मां हिन मुहम्मद खे कूड़ो कयां, पर इहा हिन खे सोच न आई त मुहम्मद मूं जे बारे में क़ुरान नाज़िल थियो अलाह जे तरफ़ां ऐं मूंखे तब्बत यदा अबी लहब चए थो त जे न हिते इस्लाम क़बूल करे हा त पोइ त माण्हू छा चवंदा असांजे नबी करीम जे बारे में त हीउ कूड़ो आहे। सही, छो जो क़ुरान में त इहो मुखालिफ़ थी वियो त हीउ कोन मुस्लमान थींदो, हीउ दोज़ख ॾे वेंदो। पर जे न इहा शइ अबू लहब खे सोच में अचे हा त जे न कलमो पढ़े हा त हुन जी मुराद सॼी पूरी थी वञे हा। ऐं इन सूरत जे नाज़िल थियण में ऐं उन जे मौत में 12 साल विच में हुआ। पर ॾिस अलाह साईं इंसानु जंहिंखे अंधो थो करे न, त पोइ भली सोन जे मथां वेठो हूंदो, पाणी जे मथां वेठो हूंदो, हुनखे तास लॻंदी। पर इहो ॾिसो न क़ुरान जो मौजिज़ो, अलाह साईं अॻे हुन वटि लिखियलु आहे लोहल महफ़ूज़ में त हीउ मुस्लमान कोन थींदो, हीउ दीन जी दुश्मनी न छॾींदो, हिन नबी जी यानी तकलीफ़ ॾियण खां न मुड़ंदो, त इहा सूरत नाज़िल कई। इहा सूरत नाज़िल कई त हुनखे इहा न सोच आई त जे हीउ मुहम्मद मूं में क़ुरान नाज़िल कयो आहे, मूं में मुंहिंजी घरवारी में, त जिन मां कलमो पढ़ां त बसि पोइ त हीउ मुहम्मद कूड़ो थी वेंदो। पर ॾिस हिन में इहा सोच ई कान आयसि। ऐं हिकिड़ो मूं ॾिठो हिते वीडियो में, हिकिड़ो अंग्रेज़ मुस्लमान थियो, त उहो उन खे पुछनि त तूं मुस्लमान छो कीअं थिए, चई त मां पहिरियां सीरत इस्लाम जी पढ़ी सॼी नबी करीम जी, त मूं ॾिठो त अबू लहब चाचो हो नबी करीम जो, केॾो साईं जे लाइ दुश्मनी कंदो हो, साईं खे कूड़ो कंदो हो। पर जंहिंमें उन में क़ुरान बि नाज़िल थियो त एतिरो विच में फ़ासिलो हो जो सिर्फ़ु हू कलमो पढ़े हा त साईं कूड़ो थी वञे हा सभिनि जे अॻियां। पर इहो अलाह साईं हुनखे हुनजे नसीब में न कयो, हुनखे अंधो करे छॾी। त मूंखे पक थी त हीउ मुहम्मद जेको हू अंग्रेज़ पियो चए त हीउ अलाह जे तरफ़ां रसूल आहे, कोई पंहिंजूं ॻाल्हियूं कोन थो करे। मां कान यतलुब दीन आबाइन व अजदाद, मां कान यतलुबुल इज़्ज़ा, पंहिंजे लाइ इज़त कोन पियो घुरेसि इहो मुहम्मद, न पोइ को बादशाही बि खपेसि, न हीउ अलाह जो पैगाम हिकिड़ो पूरो करणु आयो हो। तंहिंजे करे हू चए पियो त मूंखे पक थी त हीअ एॾी दुश्मनी हुन कई अबू लहब, छो कलमो पढ़िया त ॻाल्हि ख़तमु थी, वेझो हिकिड़ो फ़ैसिलो लॻो पियो हो, वेझो हिकिड़ो सवलो कमु हो त सभु ॻाल्हि ख़तमु थी वञे हा। पर पोइ हिनखे पक थी त हीउ मुहम्मद रसूलुल्लाह आहे, अलाह जे तरफ़ां थो ॻाल्हाए। अलाह ताला क़ुरान में चए थो वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। त इंसानु इबरत वठे, फ़ाइदो वठे क़ुरान मां, आस्ते आस्ते सभु आयतूं सम्झे, थोरो थोरो कंदो, भली ज़िंदगी गुज़री वञे त इंसानु इहो रुॻो सोच इनखे हुजे त क़ुरान मां कीअं सम्झा। क़ुरान सॼो सोन लॻो पियो आहे। त अलाह ताला क़ुरान में हिकिड़ी जॻह ते चयो रब्बना हब लना मिन अज़वाजिना व ज़ुर्रिय्यातिना क़ुर्रत अयुन वजअलना लिलमुत्तक़ीना इमामा, सूरत अल फुरक़ान में अलाह ताला असांखे ज़ुर्रियत ॾे पंहिंजे घर वारनि मां
ऐं अहिड़ा हुजनि जो अखियुनि जी ठंडक हुजे असांजी, इहो औलाद जेको हुजे वजालना लिलमुत्तक़ीन इमामा, असीं मुस्लमाननि जा मोमिननि जा इमाम हुजूं। छो ईअं चए थो त जेके माण्हू अलाह जे रस्ते ते हलंदा उन्हनि खे औलाद बि अलाह साईं सालेह ॾींदो ऐं उहे उन्हनि जे अखियुनि जी ठंडक हूंदा। ॿी आयतुनि में अलाह ताला क़ुर में चए थो कुल मा यअबउ बिकुम रब्बी लौला दुआउकुम, अलाह ताला चए थो, इहो बि सूरत अल फुरक़ान 77, त अलाह ताला चए थो त जे मां अलाह तव्हांखे लेखे ई कोन, पर जेके तव्हां दुआऊं कयो था न अलाह, उहो वरी अलाह तव्हां ते रहम करे थो छॾे। त दुआ जो ॾिसो हिते केॾो असरु आहे इन आयतुनि में। इंसानु कोशिशि करे सदाईं अलाह खे सताए, अलाह खां घुरे, अलाह खे सताए, अलाह खे पुकारे, त इन में वॾो हिकिड़ो असरु आहे। इहो सूरत अल फुरक़ान में आहे, मा यअबउ बिकुम रब्बी। ॿी जॻह ते अलाह साईं चए थो फ़इज़ा रकिबू फिल फुल्क दअउ अल्लाह मुख़लिसीन, जे न लाचनि में चढ़िया, समुंड में चढ़िया ऐं जे तूफ़ान आयो त पोइ सभु को अलाह खे पुकारींदो, दिलि सां अलाह खे पुकारींदो। छो तव्हांजा केॾे विया बुज़ुर्ग, तव्हांजा वली केॾे विया, तव्हांजा अंदाज़ केॾे विया, तव्हांजा बूता केॾे विया, जेके अॻ में तव्हांखे सॾु कंदा हुओ। हाणे त तव्हांखे अलाह थो यादि अचे, छो जो उन्हनि ॾिठो त हाणे मौत थो अचे। अलाह साईं चए थो, इहा सूरत अल अंफ़ाल में, वमा कान अल्लाह मुअज़्ज़िबहुम वहुम यस्तग़फिरून, अलाह साईं कीअं उन्हनि माण्हुनि खे अज़ाब ॾिए जेके रुॻो इस्तिग़फ़ार बि था पढ़नि। त इहो असांखे अजब थो लॻे त ॾिसो अलाह ताला चए थो जेको इस्तिग़फ़ार पढ़ंदो त अलाह उन्हनि खे अज़ाब ई कोन ॾींदो, छो जो अलाह खां माफ़ियूं बि था वठनि। असीं क़िसस अंबिया में तव्हां ॾिठो हूंदो त आदम जीअं जन्नत मां अलाह साईं उनखे कढियो त छा रुॻो अलाह खां माफ़ी पियो वठे, अलाह साईं मूंखे माफ़ु कर, अलाह साईं मूंखे माफ़ु कर। त इहो इस्तिग़फ़ार जेको आहे हिकिड़ी वॾी शइ अज़ीम आहे, इंसानु इन खे कॾहिं न छॾे। पर इहा बि हिकिड़ी शर्त सां थींदी आहे, छो जो नबी करीम जो हदीस आहे त नबी करीम फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द कान ज़िक्रु रजुल युतीलु सफ़र अशअथ अग़बर, नबी करीम फरमायो के माण्हू ॾिसंदे लटा फाटल मेरा, वार वॾा, सदाईं सफ़र में अशअथ अग़बर यमुद्दु यदैहि इला समा, आसमान ॾे हथ खणी पट अलाह खे पुकारींदो, या रब या रब या रब, अलाह खे पुकारींदो। पर नबी करीम फरमाए थो, चए थो मतामु हराम व मशरबु हराम व मलबसु हराम, नबी करीम फरमाए थो पर खाए हराम ऐं पीए बि हराम, व मलबसु हराम, लटा बि हराम, व गुज़िय बिल हराम, सॼी जान हुनजी हराम मां ठहियल आहे। फ़अन्ना युस्तजाबु लहु, कीअं अलाह साईं उनजी ॿुधे। इहा हदीस आहे मुस्लिम में आहे। नबी करीम वरी बि चए थो त अलाह खे सदाईं पुकारियो, सदाईं घुरो। नबी करीम फरमाए थो ला यज़ालु युस्तजाबु लिल अब्द मा लम यदअ बिइस्मिन औ क़तिअत रहिम, नबी करीम फरमाए थो त अलाह ताला तव्हांजी दुआऊं ॿुधंदो पियो जेसि ताईं तव्हां माण्हुनि ते ऐं क़तिअत रहिम न कयो, यानी जे कंहिं ते पिटियो न, अलाह पंहिंजे मख़लूक सां ॼाणे, ऐं रहिम पंहिंजे माइट मिटनि खे सिलत रहिमी न कटियो, मा लम यस्ताजिल तकड़ि न कयो। फ़क़ील या रसूल अल्लाह मा लना बिल इस्तिजाल, त माण्हू त सदाईं चवंदा यार असीं अॼु दुआ घुरूं सुभाणे कमु थिए, त उहो चवंदा त नबी करीम चए थो क़द दअउतु मां त ॾाढी दुआ घुरी आहे, फलम अरा युस्तजब ली फयस्तहसर इंद ज़ालिक वयदअ दुआ, पोइ माण्हू चवंदा यार बसि अलाह साईं असांजो चवणु कोन थो असांखे ॿुधे, बसि इन खे छॾे ॾे, दुआ खे छॾे ॾींदा। नबी करीम चए थो इहो ग़लति आहे, इहा सही मुस्लिम में रिवायत आहे त इंसानु सदाईं दुआ में रहे, अलाह खां घुरे। तूं नबियुनि खां बहितर कोन्हे, याक़ूब दुआ 40 साल कई पंहिंजे पुट खे मिलण यूसुफ जे लाइ, एतिरे करे रोई रोई अंधो थी पियो, अखियुनि मां नूर पियो हलियो, त तूं चईं थो तूं मां चऊं था त अॼु दुआ घुरूं सुभाणे असांजो ॿुधे, त इहो हिकिड़ी शइ सही न आहे। इंसानु यकीन करे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो हईस यक़ूल उदउ अल्लाह व अंतुम मूक़िनून बिल इजाबा, सुनन तिरमिज़ी हसनुल अलबानी, अलाह खां घुरो ऐं तव्हांखे यकीन हुजे अलाह साईं असांजो ॿुधे थो, छो अॼु ॾींदो सुभाणे ॾिए, क़यामत ॾींहुं तोखे सवाबु ॾिए, तुंहिंजी दुआ अलाह ईअं कोन छॾे ॾींदो। पर पंहिंजो हलाल खा, हलाल पी, हलाल पा। तंहिंजे करे हज़रत उमर चवंदो हो त हज़रत उमर जो क़ौल ॾाढो भलो, उमर इब्न ख़त्ताब चए थो त रज़ियल्लाहु अन्हु इन्नी ला अहमिलु हमल इजाबा, मूंखे दुआ क़बूल थियण जो मूं को यकीन कोन्हे, इन्नमा अहमिलु हम दुआ, सोचां थो त दुआ कीअं शुरू कयां, कीअं अलाह खां घुरां हीअ शइ। फ़इज़ा उल्हिमत दुआ फ़इन्नल इजाबा मअह, इहा आहे मजमू अल फतावा। हज़रत उमर चए थो रुॻो तूं सोच त अलाह खे कीअं पुकारियां, कीअं सॾु कयां, ऐं दुआ तुंहिंजी क़बूल आहे, तुंहिंजी क़बूल आहे, पर तूं अलाह खे चङी तरह सुठे दरवाज़े खां घिड़। त इन दुआ जे बारे में हिकिड़ी क़िसो असांखे यादि थो अचे, असां उहो थोरो पढ़ी ॿुधायूं तव्हांखे। त
हिकिड़ी किताब में लिखियलु आहे त सलफ़ सालिह उलमा जेके पढ़ंदा हुआ उहो कहिड़ा वॾा जेके आलिम हुआ, इब्न जरीर जंहिं तफ़सीर लिखी, इब्न खुज़ैमा जंहिं हदीस लिखी, उहो मुहम्मद इब्न नसर मरवज़ी जेके तफ़सीरूं ऐं रिवायतूं लिखियूं, मुहम्मद इब्न हारून रयानी बि मिस्र, इहे मिस्र में आया इल्मु पढ़ण जे लाइ। फ़अरमलू चवनि पिया त असांखे हिकिड़ी मस्जिद में सुम्हंदासीं, रुॻो पढ़ंदासीं इल्मु शेखनि वटि, त ॾाढी बुख लॻंदी हुई। उहा अदर बिहिमल जो उन्हनि खे ॾाढी तकलीफ़ ॾिनी, बुख, रुॻो पाणी ते ज़िंदगी गुज़ारींदा त असीं इल्मु सिखूं। इराक खां आया त हुननि चयो त हाणे छा कयूं, हिकिड़े ते रखूं था त उहो असांजे लाइ कुझु बिलो करे, जे न त मरी वेंदासीं। त हुननि क़ुरा कयो, यानी हिकिड़ो क़ुरा कयो त हाणे हिकिड़े ते रखूं था त तूं वञी भला कंहिंखां पिनी या कंहिंखां वठी आ काशे। त हुननि सभिनि जो क़ुरा कयो, नालो इख़्तियार कयो हिकिड़े जो इब्न खुज़ैमा ते, इहा उन ते निकितो क़ुरा त हाणे तूं वञ, तूं असांजे लाइ कुझु कर, जंहिं न त मरी वेंदासीं। त हुन इब्न खुज़ैमा चयो ठीकु आहे, मूंखे छॾियो, मां 2 रकातूं पढ़ां। त हुन निमाज़ पढ़ी, अलाह खे सताए, अलाह असीं तुंहिंजो इल्मु सिखणु आया आहियूं हिन मिस्र में, अलाह ताला असांखे तूं बुख मारींदे छा, तूं असांजो बिलो तूं कर, मां माण्हू खां कंहिंखे नथो, मुंहिंजी दिलि चए त मां कंहिंखे वञी त मिड़थूं कयां त असांखे काशे ॾियूं खाइण जे लाइ। बसि उहो निमाज़ पढ़ी अञा सलाम वराई त दर खड़कियो हुन मस्जिद जो। हुननि चयो राति जो ऊंदहि में त इहो छा यानी केरु थो दर खड़काए। त हुननि दर खड़कायो त हिकिड़ो आयो पुलिस, जीअं पुलिस थिए बादशाह जे तरफ़ां, मिस्र जो वाली जेको उहो हुजे। त हुन दरवाज़ो खोलियो त हुन त उन खां पुछियईं त तव्हां में मुहम्मद इब्न नसर केरु आहे। त हिकिड़ो हुननि चयो त सभु तालिब इल्म आहे, चई मां आहियां। चई त ही तूं मुहम्मद इब्न नसर, ही थैली हिकिड़ी थी, हिन में 50 दीनार। हाणे हुननि खे पैसा ठुप कोन हुजनि, हाणे पिनण ते तयारु हुजनि, पर ॾिसो हुन इब्न खुज़ैमा हुन दुआ घुरी पियो त उन खे ॾिन। वरी चई दफ़ा थुम क़ाल अय्युकुम मुहम्मद इब्न जरीर, केरु आहे जरीर। त उन चई, हिकिड़े चयो तालिब इल्म मां आहियां, चई ही 50 दीनार थी। ॿिए खे चयो कज़ालिक रयानी इब्न खुज़ैमा, चई केरु इब्न खुज़ैमा केरु आहे। चई हीअ आहे, चई ही 50 दीनार अथई। त हुन खां पुछनि तूं केरु आहीं, अलाह जा बुज़ुर्ग। चई मां बादशाह जे तरफ़ां आयो आहियां, अमीर वञी थोरो सुम्हण जे लाइ, निंड में थोरो अञा रुॻो अखियूं रखी त ख़्वाब में ॾिठई त अलाह जा तालिब इल्म मस्जिद फिलाणी में बुख बि था मरनि, बादशाह तूं सुम्हीं थो। त उथियो जल्दी, ऐं हुननि जा नाला बि अलाह ताला ॿुधाए छॾियसि, हीअ फिलाणो फिलाणो, छो जो सभिनि जो मुहम्मद मुहम्मद। चई त हुनखे ख़्वाब में चई मुहामीद जीअं महामीद जेके आहिनि, यानी हिकु जमा मुहम्मद जा, बुख था मरनि मस्जिद में वेठा अथई, उन्हनि खे महामीद खे, ऐं हू तालिब इल्मनि उन्हनि ॾे माण्हू मोकिलिजो हुई खाइनि। पोइ बादशाह जल्दी उथी, ही पैसा त हाणे मोकिलिया आहिनि, त जे इहा बि खपी वञनि पैसा, त जेसिताईं तव्हां हिते मिस्र में आहियो, तालिब इल्म आहियो, त असांखे ॿुधाइजो। बादशाह जे तरफ़ां उन्हनि खे पैगाम पुछी वियो। मक़सदु आहे त इहे अलाह जा बुज़ुर्ग आहे जेके तालिब इल्म आहे, इल्मु पढ़ंदा, शरीयत पढ़ंदा, क़ाल अल्लाह क़ाल रसूल, इहो कोन सोचींदा त असीं बिज़नेस ठाहियूं या कमायूं या सुभाणे छा खाईंदासीं, न, अलाह जे रसूल जूं ॻाल्हियूं उन्हनि खे पेट भरिजी वेंदो। पर हफ़्तनि जा हफ़्ता कुझु कोन सोचींदा हुआ। त इंसानु कोशिशि करे तालिब इल्म थिए, अलाह ते रखे, अलाह खे सताए, हर हाल माहौल में अलाह जे खां परे न थिए। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। अदा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।